अॼु असां तयारु था कयूं मटरनि में पुलाव। तमामु ज़बरदस्त थींदो आहे ऐं हर कंहिंजे पचाइण जो जेको हिकिड़ो अंदाज़ आहे उहो डिफरेंट आहे। मटरनि में जेको पुलाव आहे उहो चटपटो बि थींदो आहे ऐं सादो बि थींदो आहे। काफ़ी सारनि तरीक़नि सां इहो तयारु थींदो आहे। मां हिकिड़ो पंहिंजे स्टाइल सां तव्हांजे साम्हूं हिन जी जेका रेसिपी आहे उहा शेयर कंदासीं। तमामु ईज़ी, अच्छा तमामु घणो सादो बि न आहे ऐं तमामु घणा इन में स्पाइसिस बि न आहिनि ऐं क्विक जल्दी सां तयारु थी वेंदो। थोरो इन में पटाटो बि ऐड कंदासीं, के माण्हू शामिलु कंदा आहिनि के न कंदा आहिनि, पर मां जीअं पंहिंजे घर में तयारु कंदी आहियां, जीअं मुंहिंजी फैमिली पसंदि कंदी आहे, उहो मटरनि जो जेको पुलाव आहे उहो अॼु मां तव्हां सां शेयर थी कयां। उन में 2 दरमियाने साइज़ जा बसर आहिनि। इन्हनि खे असां ॻाढ़ो कंदासीं तलो कुकिंग ऑयल में ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो वॾे साइज़ जो जेको पटाटो आहे उहो असां इन में शामिलु था कयूं। कुझु मां वटि आहिनि मटर, उहे असां इन में ऐड कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां हिकिड़ो रेशो पुछो त मटर ऐं चांवर केतिरा हुजणु खपनि, जेकॾहिं 2 कप तव्हां इन में शामिलु कयो था चांवर, त मिनिमम 2 कप ई इन में मटर बि हुजणु खपनि। उहो जेको हिकिड़ो रेशो आहे उहो तमामु ज़बरदस्त थींदो आहे। अच्छा, त सभिनीनि खां अवल बसरनि खे कयूं था हिते ॻाढ़ो ऐं पोइ मां तव्हांखे मज़ीद ॿुधायां त मां इन में छा थी ऐड कयां। मटर आहिनि, चांवर आहिनि, सुर्ख जेके आहिनि से असांजा बसर हिन में शामिलु थींदा ऐं असां इन में ऐड कंदासीं गरम मसालो। इन में जेको एक्चुअली फ्लेवर आहे न उहो गरम मसाले जो फ्लेवर आहे ऐं इन सां गॾु मटर चांवर ऐं पटाटा त आहिनि। चलो, तलो कुकिंग ऑयल। अच्छा, मूंखे हींअर थोरी बाहि जेका आहे सा तेज़ खपे, न जो जेको चुल्हो आहे उहो असां हिन तरफ़ शिफ्ट था कयूं। इन सां गॾोगॾु थोरी इन में वेंदी थूम, अदरक जो पेस्ट असां इन में ऐड कंदासीं। मसाले जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त बसि इन में असां शामिलु था कयूं लूणु ऐं साबित गरम मसालो। धाणा हल्दी कुझु बि इन में असां ऐड न कंदासीं। चलो, इन खे हिते ट्रांसफ़र था कयूं त जीअं असांजा जेके बसर आहिनि उहे जल्दी सां ॻाढ़ा थी वञनि। चलो जी। अच्छा, जॾहिं बि तव्हां कोई बि चांवरनि जी स्पेशली रेसिपी आहे त पोइ सुठो लॻंदो उन सां गॾु मज़ेदार क़िस्म जो रायतो हुजे। त अॼु असांजो जेको रायतो आहे उहो असां क्यूकम्बर रायतो, मतिलबु खीरे सां गॾु रायतो था ठाहियूं। गर्मियूं बि अचनि थियूं, रायता इलाही मज़े जा लॻंदा आहिनि, पुलाव सां गॾु बि लॻंदा आहिनि ऐं ईअं बि जेकॾहिं नान सां तव्हां उन्हनि खे इंजॉय कयो त तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। अच्छा, थोरी मां वटि थूम आहे, फ्रेश थूम जो इस्तेमालु कंदासीं। चलो जी, हे अची वई असांजी फ्रेश थूम। मां 4-5 जेके जवा आहिनि उहे इन में शामिलु था कयूं। थोरी अदरक स्लाइस में कटे करे अदरक इन में मां ऐड कंदमि ऐं जेको साबित गरम मसालो आहे उन में होल साबित गरम मसालो शामिलु कंदासीं। मतिलबु नंढड़ा फोटा बि इन में ऐड कंदासीं, थोरो वॾो फोटो बि शामिलु कंदासीं। अच्छा, बसर जेके आहिनि से 2 दरमियाने साइज़ जा असां वटि बसर हुया, उन्हनि खे मां हिते सुर्ख थियण जे लाइ रखियो आहे, ॻाढ़ो कंदासीं। ऐं बिरयानीअ वांगुरु ॻाढ़ा न आहिनि करणा, पर थोरा सुठा सुर्ख क्रिस्पी जेके बसर आहिनि उहे कंदासीं ऐं थोरा कढी रखंदासीं गार्निशिंग जे लाइ। बसि थोरो उनखे सुठो हिकिड़ो रंग ॾियूं। उन खां अलावा थूम ऐं अदरक इहा असांखे इन में शामिलु करणी आहे, त मां थोरी बारीक इन खे कटे थी वठां, थूम ऐं अदरक ऐं इन सां गॾोगॾु इन में साबित गरम मसालो। ऐं जेको साबित गरम मसालो आहे उन में ऑलमोस्ट तमामु साबित गरम मसाले जो इस्तेमालु थींदो। दालचीनी, वॾा फोटा, नंढड़ा फोटा, तमामु शयूं असां इन में ऐड कंदासीं। ज़ीरो असां इन में शामिलु कंदासीं। जेके बसर आहिनि उन्हनि खे तव्हांखे फोकस करिणो आहे त सड़ी बि न वञनि, बसि हिकिड़ो सुठो रंग अची वञे। ईअं न बसर सड़ी वेंदा त पोइ जेको मटर पुलाव आहे न उनजो फ्लेवर ख़राबु थी वेंदो। न सिर्फ़ु फ्लेवर ख़राबु थींदो बल्कि उनजो जेको रंग आहे उहो बि ख़राबु थी वेंदो। त थोरो बसि इन खे सुर्ख था कयूं
थोड़ी मां हिकिड़ी प्याली थी खणा, थोड़ा कढी था रखूं। चलो जी, ऐं पोइ हिनजी कुकिंग खे रोकण जे लाइ आसान हिकिड़ो तरीक़ो आहे त थोरो ऐड कंदासीं पाणी। जेका थोड़ा क्रिस्पी वारा बसर हुया उहे असां कढी करे साइड ते कयासीं। ऐं इन में मां ऐड थी कयां थोड़ो साबित गरम मसालो, जंहिंमें बादयान जो गुल भी आहे। अवल मां थोड़ो हिन में पाणी ऐड कयां, न त बसर जेके आहिनि से कलर उन्हनि जो डार्क थी वेंदो। चलो अच्छा, नंढड़ो फोटो भी ऐड था कयूं, हिकिड़ो वॾो फोटो, थोड़ी दालचीनी, ज़ीरो ऐं कारा मिर्च। चलो जी, तेज पत्तो, बस। अच्छा, गॾोगॾु असां हिन में शामिल कंदासीं थूम, अदरक, अच्छा पटाटे जा जेके टुकड़ा आहिनि उहे नंढड़ा कंदमि। इन जो मक़सदु इहो ई आहे त जल्दी ॻरी वञनि बस।